खैरपुर में गोठड़न पारां जांच पुलिस जे ज़्यादतियुनि खिलाफ़ एसएसपी ऑफिस आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ठरी मीरवा जे ॻोठ पीर वहल जे रहवासियुनि गुलाम मुस्तफ़ा आमिर, गुलाम रसूल, शमशाद खातून ऐं ॿियनि पाक किताब खणी पीर वसण जी जांच पुलिस खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतिजात कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 15 ॾींहं अॻु पीर वसण थाणे जी हद में जवाबदारनि पुलिस एहलकार खादिम ऐं ॿियनि गोलियूं हणी यासीन आमिर खे क़त्ल कयो हो, जॾहिं त अब्दुल हमीद, अब्दुल वहीद ऐं माजिद अली खे ज़ख़्मी कयो हो, जेके नवाब शाह जी अस्पताल में दाख़िल आहिनि। हुननि चयो त पीर वसण पुलिस जो जांच ऑफिसर हाशिम हकड़ो ऐं डीएसपी अमीन पठान जवाबदारनि खां रिश्वत वठी केस मां मुख्य जवाबदार पुलिस एहलकार खादिम जो नालो ख़ारिज कयो आहे, जंहिं मां साफ़ ज़ाहिर थिए थो त पुलिस असांजे नौजवान जो केस लोड़ण जी साज़िश करे रही आहे। एहतियात कंदड़नि डीआईजी सखर एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो त केस ख़राब कंदड़ पुलिस अमलदारनि खिलाफ़ कार्रवाई करे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे सज़ा ॾियारी वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।